यखनी खे हड्डियुनि ऐं टिश्यूज़ सां तयारु कयो वेंदो आहे। हीउ जोड़नि, मुदाफ़ियती क़ुवत ऐं सिहतमंद हाज़मे वारे निज़ाम खे बरक़रार रखण लाइ तवानाई जो हिकु बहितरीनु ज़रियो आहे। यखनी अंदरूनी सिहत खे ठीकु करण लाइ हिकु अहम ग़िज़ाई सप्लीमेंट बि आहे। सियारे में हिन सोले नुस्ख़े खे एॾी अहमियत छो हासिल आहे, इन हवाले सां कुझु ॻाल्हियूं ॼाणणु घुरिजनि। यखनी हिकु सवली रेसिपी आहे। अव्हां रुॻो कुझु कलाकनि लाइ जानवरनि जूं कुझु सुठियूं हड्डियूं ऐं टिश्यूज़ उॿारींदा आहियो त यखनी तयारु थी वेंदी आहे। कुझु सक़ाफ़तुनि में यखनी जे ज़ाइक़े ऐं फ़ाइदनि खे वधाइण लाइ के ॿियूं शयूं बि शामिल कयूं वेंदियूं आहिनि। पाकिस्तान में यखनी लाइ गऊं, कुकड़ ऐं ॿाकरो गोश्त इस्तेमालु कयो वेंदो आहे। यखनी खे सूप या ॿोड़ जी शिकिल में इस्तेमालु कयो वेंदो आहे। यखनी अॻूणे दौर खां सक़ाफ़तुनि में ग़िज़ा जो हिकु क़दीम हिसो रही आहे। हॾनि जे ॿोड़ जा केतिरा ई फ़ाइदा हूंदा आहिनि। हीउ प्रोटीन जो हिकु भरपूर ज़रियो हूंदो आहे। जानवर जी हड्डियुनि में मौजूदु मादनियात ऐं सिहतमंद विटामिन्स इन जे फ़ाइदनि खे वधाइनि था। यखनी सां असांजी सिहत ते मुतासिर कंदड़ असर पवंदा आहिनि। हॾनि जो ॿोड़ लेकी गट सिंड्रोम जो शिकार माण्हुनि जी मदद करण लाइ सुञातो वेंदो आहे। जिन माण्हुनि खे लेकी गट सिंड्रोम हूंदो आहे, उन्हनि में आंड्रनि में सुराखनि जूं लाइनूं हूंदियूं आहिनि। यखनी में ग़िज़ाई जुज़ आंड्रनि खे ठीकु करण में मदद कंदा आहिनि। इन सां कब्ज़ बि ख़तमु थींदो आहे। जेके माण्हू मल्टीविटामिन न आहिनि वठी सघंदा, उहे पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं करण लाइ रोज़ यखनीअ जो हिकु कप वापराए सघनि था। यखनी कोलाजिन वधाईंदी आहे। हिन में मौजूदु अमीनो एसिड इन लाइ मदद कंदो आहे। यखनी हॾनि, लिगामेंट्स ऐं टेंडिन्स में मौजूदु प्रोटीन जी सिहत खे वधाईंदी आहे। कोलाजिन लाइ यखनी पीअणु अहम ऐं बहितरीनु फ़ाइदनि वारो आहे। जॾहिं अव्हां बाक़ाइदगीअ सां यखनी इस्तेमालु कंदा आहियो त अव्हांजो जिस्म पंहिंजा टिश्यू ठाहिणु शुरू करे छॾींदो आहे। यखनी में कुदरती तौर ते ॿ वॾा प्रोटीन हूंदा आहिनि, जेके हॾनि ऐं मांस जी वाध वेझ में मदद कंदा आहिनि। इहे ॿई प्रोटीन जोड़नि जे सूर खे घटि करण में कमु अचनि था ऐं ऑस्टियो आर्थराइटिस जी अलामतुनि खे बि घटि कनि था। अक्सर इहे सवाल कया वेंदा आहिनि त छा यखनी वज़न में घटिताई आणण लाइ सुठी आहे। यानी यखनी हॾनि जो ॿोड़ हैरत जोगे तौर ते कैलोरीज़ घटि कंदो आहे ऐं अव्हां जी बुख घटाइण में अहम किरदारु अदा कंदो आहे। जेकॾहिं हर क़दीम दौर ते नज़र विझिजे त माण्हू वधीक ॿोड़ वारियूं ग़िज़ाऊं वापराईंदा हुआ या सूप ठाहींदा हुआ। इहो ई सबबु आहे जो सूप हिकु मुकमल ग़िज़ा जो अहसासु ॾिए थो ऐं जिस्म जे वज़न ऐं पेट जी चर्बी खे घटि करण में मदद करे थो। यखनी जो हिकु अहम फ़ाइदो इहो आहे त हीउ मांस वधाए थी। हीउ उन्हनि माण्हुनि लाइ अहम आहे जेके वज़न घटि करण जी कोशिशि करे रहिया आहिनि ऐं उन्हनि लाइ बि फ़ाइदेमंद आहे जेके वज़न वधाइण जी कोशिशि कनि था। ॿिन्ही सूरतुनि में प्रोटीन जो मिक़दारु घुर्बल हूंदो आहे, जेको जिस्म जी चर्बीअ खे ख़तमु कंदो आहे ऐं उन खे क़ुवत ऐं ताक़त में तब्दील कंदो आहे। सियारे में अव्हां ख़राब ऐं ख़ुश्क खल सां गुज़ारो कयो हूंदो। अहिड़ी हालत लाइ क्रीम या तेल हणणु काफ़ी न आहे हूंदो। अव्हां जेतिरी बि कोशिशि करियो, को वधीक फ़र्क़ु न आहे पवंदो। जहिड़ो अव्हां चाहींदा आहियो, अहिड़ो को लोशन या क्रीम न आहे जेका कुदरती तौर ते खल खे ठीकु करे। जॾहिं अव्हां खे सीउ थींदो आहे त इहो असरु ठीकु करण लाइ माहिरूं ताज़ो तयारु कयल हॾनि जो ॿोड़ पीअण ते मजबूर कंदियूं आहिनि। उन खे पीअण सां रुॻो 3 ॾींहंनि में अव्हां जी सिहत बहितर थी वेंदी आहे ऐं अव्हां खे खल में फ़र्क़ु महसूसु थींदो आहे। अव्हां जी खल चमकण लॻंदी आहे। यखनी में हिकु अहम शइ ग्लीसिन हूंदो आहे। हीउ हिकु प्रोटीन आहे जेको असांजे जिस्म में निंड ऐं आराम लाइ अहम हूंदो आहे। केतिरियुनि ई तहक़ीक़ुनि में ख़बर पई आहे त ग्लीसिन दिमाग़ खे आराम ॾियण में मदद कंदो आहे ऐं निंड जे मयार खे वधाईंदो आहे। जेकॾहिं अव्हां आम इंसाननि जी कमु कंदड़ शख़्स आहियो त अव्हां खे मयारी निंड जी अहमियत जी ख़बर हुजणु घुरिजे। अव्हां यखनी पीअण बाद घाटी निंड करे सघो था। इन सां दिमाग़ खे सुकून मिलंदो आहे ऐं दिमाग़ी सुकून सभिनी लाइ ज़रूरी आहे। यखनीअ जा खोड़ फ़ाइदा हूंदा आहिनि। हीउ ग़िज़ाई शयुनि सां भरपूर हूंदी आहे ऐं हिन जो इस्तेमालु करण जो को हिकु तरीक़ो बि न आहे। यखनी लाइ तहक़ीक़ अञा बाक़ी आहे, पर ज़ाती तजुर्बनि मूजिबि हीउ सिहत, शिफ़ा ऐं तंदुरुस्ती जो बहितरीनु नुस्ख़ो आहे। खणी इहो खल लाइ हुजे या मांस ठाहिण लाइ, सियारे में हॾनि जे ॿोड़ जो हिकु कप वाक़ई फ़र्क़ु पैदा करे सघे थो।